अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आपड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अपोज़िशन जी बेएतमादी वारी रिथ के नाकाम बणाइण लाइ हुकूमत कोशिशूं तेज़ करे छॾियूं। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि PTI जी कोर कमेटी जो इजलास बेएतमादी वारी रिथ इत्तेहादी जमातुनि जे ख़दशनि समेत मुल्क जी मजमूई सियासी सूरतहाल ते गौर वीचार। इजलास दौरान क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण ते बि ख़यालनि जी ॾेवट। इजलास दौरान इत्तेहादी जमातुनि सां राब्ता वधाइण ते इत्तफ़ाक़। इमरान खान चवे थो अपोज़िशन जी बेएतमादी वारी रिथ खे नाकाम बणाइण जूं तयारियूं मुकमल आहिनि। डी चौक ते वॾो जलसो कयो वेंदो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जी सदारत हेठि अपोज़िशन जमायतुनि जो इजलास अॼु थींदो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान अख्तर मेंगल ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ में नंबर गेम में स्पीकर जे किरदार जो जाइज़ो वरितो वेंदो। अपोज़िशन जमायतुनि तरफ़ां डी चौक ते हतमी जलसो करण जी मंज़ूरी जो बि इम्कान। ऐं बेएतमादी वारो मामिलो काफ़ लीग ऐं MQM पाकिस्तान जी अॼु ॿीहर बैठक थींदी। ॿिन्ही जमायतुनि जे अॻवाननि विच में मुलाक़ात अॼु शाम थींदी। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं बेएतमादी वारी रिथ ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।